आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। हाँ नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा हलूं त उबावड़ो में द ट्रू ड्रीम टीम पारां हेड निसार अहमद गर्गेज, रिजवान अली आराए ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कुझु महीना अॻु ॿारनि में ज़हनी आज़माइश लाइ टेस्टनि जो मुक़ाबिलो करायो वियो हुयो, जंहिंजे रिज़ल्ट ऐं पोज़ीशन होल्डर ॿारनि में शील्डूं ऐं इनाम विराइण वारी तक़रीब कोठाई वई, जंहिंमें शागिर्दनि, शागिर्दाणियुनि, उस्तादनि, वालिदैन, वकीलनि, सहाफ़ियुनि तोड़े शहर जे मौज़ शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें शागिर्दनि पारां स्पीचिस पिणु पेश कया विया। तक़रीब में महिमान ख़ासि तौर डिग्री कॉलेज मीरपुर माथिलो जे प्रिंसिपल सैयद मुजाहिद हुसैन शाह शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे उस्ताद गुल हसन सुमरो एडवोकेट मीर शुजा बख़्त खोसो चयो द ट्रू ड्रीम टीम खे जस हुजे जंहिं ॿारनि में शऊर पैदा करण लाइ हिकु ज़बरदस्त प्लेटफॉर्म ॾिनो आहे, जेकी ॿारनि में ज़हनी आज़माइश जहिड़ा मुक़ाबिला कराए ॿारनि में शऊर पैदा करे रहिया आहिनि ऐं वालिदैन खे घुरिजे त अहिड़ी ज़हनी आज़माइश जे मुक़ाबलनि में पंहिंजे ॿारनि खे वधि खां वधि हिसो वठाइनि ऐं द ट्रू ड्रीम टीम जो साथ ॾियनि। असांखे उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करणु घुरिजे त जीअं उहे अहिड़ा प्रोग्राम कराए सघनि। उन दौरान पोज़ीशन हासिलु कंदड़ शागिर्दनि खे बेशुमार इनामात सां गॾोगॾु ॿी पोज़ीशन हासिलु कंदड़ शागिर्दाणीअ खे टैबलेट फ़ोन, ट्रॉफ़ी, सर्टिफिकेट ऐं 1000 कैश, पहिरीं पोज़ीशन हासिलु कंदड़ शागिर्द खे टैबलेट फ़ोन, ट्रॉफ़ी, सर्टिफिकेट ऐं 1000 कैश रोक रक़म पिणु ॾिनी वई ऐं जॾहिं त मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि ऐं सहाफ़ियुनि खे शील्डूं ऐं सर्टिफिकेटनि सां पिणु नवाज़ियो वियो। अब्दुल गफ़ार पंवर, सच्चाई न्यूज़, उबाड़ो। मैं समझता हूँ कि 7 या 8 लेक्चरर जो है और मुझे नहीं है उबाड़ो में तहकी में गर्ल्स कॉलेज है। अब इसी वाला फैकल्टी जो है वो उबाड़े कॉलेज को मिले, बदतरीज बंदा अगर नहीं करे तो दुआएं भी उसमें शामिल है, तो उनकी तरफ भी मैं ये कहूँ अनाउंस किया था तो कहीं भी जाना हो या नाज़रीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।